जितने भी लोग इस हादसे में जाँ बाग हुए हैं, हमें उनका बेहद अफसोस है और हम उनके रिश्तेदारों के दुख में बराबर के शरीक हैं। यार सिंधी वॾो हादसो थी वियो। अलाए माण्हू वीचारा सड़ी खाक थी विया। पर शाबस हुजे पंहिंजे हुक्मराननि खे। घटि में घटि ॾुख जो इज़हार त कयूं। तोखे छा थो लॻे इन्हनि खे वाकई में ॾुख आहे? हीअ कंडीशन ईअं ई आहे जीअं हींअर आउं तोखे मथे वारी कुहाड़ी वाहे कढां ऐं अधु कलाक खां पोइ वरी ॾुख जो इज़हार करियां? पर यार ॿुधो, हादसो हिकु मुसाफ़िर जी बेवकूफ़ी जे करे पेश आयो। इनमें हुक्मराननि जो कहिड़ो ॾोह? इहा ई त जहालत आहे हिते। मुल्क जो हर इदारो अवाम ते डिपेंड करे थो। मुल्क जो आइन, मुल्क जो निज़ाम, मुल्क जो इंतिज़ाम, हर शइ अवाम जी सहूलियतनि जे करे ठाही वेंदी आहे। अवाम जी जान ऐं माल जी ज़िम्मेवारी रियासत ते हूंदी आहे। रियासत ते फ़र्ज़ु आहे त हू हर सूरत में पंहिंजी अवाम खे तहफ़ुज़ ॾे, उन जी हिफ़ाज़त करे। असां वटि हर इदारे जो हिकु वज़ीर मुक़ररु आहे, जेको दुनिया में किथे बि कोन्हे। हर इदारे जी पंहिंजी इंतिज़ामिया हूंदी आहे, सिक्योरिटी हूंदी आहे, एडमिनिस्ट्रेशन हूंदी आहे। रेलवे वटि बि इहे तमामु शयूं मौजूदु आहिनि। इंतिज़ामिया आहे, सिक्योरिटी आहे, एडमिनिस्ट्रेशन आहे। पोइ सोचण जी ॻाल्हि हीअ आहे त 800 खां मथे मुसाफ़िर जंहिं रेल में सफ़र करे रहिया हुजनि, उते हिकु मुसाफ़िर खे गैस सिलेंडर खणण जी इजाज़त कंहिं ॾिनी? छा इंतिज़ामिया खे एतिरो अक़ल कोन्हे त हीउ गैस सिलेंडर कंहिं हादसे जो सबबु थी सघे थो? या सिक्योरिटी वारा अंधा हुआ जो उन्हनि खे इहो सिलेंडर ॾिसण में कोन आयो? रियासत जो कमु हादसनि खे मोह ॾियणु न पर हादसनि खां बचाइणु आहे। हादसे जो सबबु कहिड़ो बि हुजे, सवाल निशान इंतिज़ामिया ते लॻे थो। दुनिया में रेलवे एतिरी तरक़ी कई आहे जो माण्हू कारनि खां वधीक रेल जो सफ़र करण खे तरजीह ॾींदा आहिनि, छो त उते सहूलियतूं ई अहिड़ियूं मिलनि थियूं। ऐं असां वटि 1940 वारे दौर जे बोगियुनि खे रंग करे हलायो पियो वञे। इहो बि सुठो थियो बरे सगीर में अंग्रेज़ आया, न त असांजा माण्हू रेलूं रुगो फिल्मनि में ॾिसनि हा। किराया ईअं वधाईंदा आहिनि ॼण सवाब जो कमु हुजे, ऐं सहूलियतूं ईअं ॾींदा आहिनि ॼण यज़ीद जे ख़ानदान जा हुजनि। हिकु मामूली ग़लती चओ, लापरवाही चओ या बेवकूफ़ी, सवाल हीअ आहे त जंहिं घरनि में लाशनि जा तोहफ़ा विया आहिनि, उन्हनि खे जवाबु केरु ॾींदो? छा रेलवे वज़ीर उन्हनि खे इन ॻाल्हि ते क़ाइल करे सघे थो त अव्हां जे प्यारनि खे लाशनि में तब्दील करण में रेलवे इंतिज़ामिया जो न पर गैस सिलेंडर जो ॾोह आहे? इन्हनि खे छा आहे, सिर्फ़ु 1 मिंट लॻो टीवी ते चई छॾूं त असांखे ॾुख आहे। अड़े ॾुख छा हूंदो आहे इहो उन्हनि घरनि में अची ॾिसनि जंहिं घरनि में इन्हनि लाश मोकिलिया आहिनि, ऐं ॾुख जो इज़हार करे कंहिंखे था बेवकूफ़ बणाइनि। इन जो ॾुख इन्हनि खे थी नथो सघे। पर जेकॾहिं टके जो बि शर्म हुजे हा त लाशनि खे मज़दाउनि जी जॻह ते एम्बुलेंसनि में मोकिलियनि हा, लाशनि जी ईअं बेहुरमती न कनि हा। मरण वारनि जो ॾोह कहिड़ो हो? छा उन्हनि अवां जी इंतिज़ामिया ते भरवसो करे रेल जो सफ़र कयो? इहो उन्हनि जो ॾोह हो? या उन्हनि जो इहो ॾोह हो जो हू सिंध धरती जा हुआ? अदा पोइ छा कयूं, केॾांहुं वञूं, कंहिंखे दांजूं? नसीबनि जे लाशनि ते नोहा ॻाइण खां बहितर आहे पंहिंजे अंदरि शऊर पैदा करे ज़ुल्म ख़िलाफ़ आवाज़ बुलंद कयूं। रियासत में असांखे लाश न पर तहफ़ुज़ खपे, जेको ॾेई असां ते को अहसान न कनि पर पंहिंजो फ़र्ज़ु पूरो कनि। ऐं जेकॾहिं इहो बि नथा करे सघनि त इन्हनि खे कुर्सियुनि ते वेहण जो को बि हक़ कोन्हे। हर अमल जो रद्द अमल हूंदो आहे, हर कहाणी में अंत ईंदो आहे। धारिया सम्झी ज़ुल्म करे तकबर न कयो, छो त वारो पंजनि ते बींदो आहे।